थियण जो निशान इहो आहे, फैज़ जे पहुचण जो निशान इहो आहे त दुनिया जे लज़तनि ताईं, दुनिया जे हिर्स तां दिलि खॼी वई। जंहिं मुर्शिद जे सोहबत में दुनिया तां हथ खणी मोहबत तुंहिंजे दुनिया जी तुंहिंजे दिलि मां कढियई, इहो मुर्शिद कामिल आहे। जेकॾहिं दुनिया जे कारण तूं हीड़ियूं खाईंदो थो वञे, पिनंदो थो वञे, हर हंध जे मथां जाइज़ नाजाइज़ मिल्कियत हासिल करण जे वास्ते जेकॾहिं तूं कन माण्हुनि जी काणत कढंदो थो वञे, वॾेरनि जे औताक ते हाज़ुर थिए थो, हुकूमत जे दौखटनि जे मथां सिर निवाए थो, पक ॼाण जा त तोखे अंदरि में हिकिड़े फैज़ जी कतिरो रोटी बि कान्हे। हुनखे बुज़ुर्ग जी हथ वरितई, रब जी महिरबानी सां दुनिया तां हिनजो हथु खणी वियो। हिनखे घर में का 1000 गेनी जो रखियलु हो। गेनियूं थींदियूं तंहिं वक़्त में सोन जूं, सिको सोन जो, इहा गेनी हिनखे 1000 रखियल पंहिंजे वास्ते रखियलु। हे आयो घर में त हिन जी दिलि त खॼी वई। لكل أمة فتنة وفتنة أمتي المال। हुजूर सां फरमाइनि सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम, सभिनी उम्मतनि नबियनि जो अॻियनि जो इम्तिहान थियो आहे कन कन ॻाल्हियुनि में, कन जो जंगनि में थियो आहे, त कन जी मिल्कियत जे लुटाइण में थियो आहे, त कन जो सिरनि ॾियण में थियो आहे, कॾहिं कहिड़े क़िस्म जो कॾहिं कहिड़े क़िस्म जो इम्तिहान हलियो आहे। कन खे पाणी रोक थी त पाणी न पियो, सफ़ा उन थिए त पोइ हिकिड़ो बुक रुगो वात में विझो, बाक़ी वधीक पाणी न पियो। इम्तिहान हलिया आहिनि हमेशह, बिना इम्तिहान जे ईमान कोन्हे। जेकॾहिं मोमिन थियो आहे त दहर में मुस्लिम फ़क़त है आज़माइश के लिए, तुम गए ईमान नहीं मिलता निमाइश के लिए। मुसलमान सदाऊं छुटी वञे, बसि इम्तिहान कोन थिए, इम्तिहान थींदा, तकलीफ़ूं ईंदियूं, मुसीबतूं ईंदियूं। وَلَنَبْلُوَنَّكُمْ بِشَيْءٍ مِّنَ الْخَوْفِ وَالْجُوعِ وَنَقْصٍ مِّنَ الْأَمْوَالِ وَالْأَنفُسِ وَالثَّمَرَاتِ। अलाह से ज़रूरु तव्हां लाइ इम्तिहान वठंदुसि, कॾहिं पोखूं तव्हां जूं मारींदुसि, कॾहिं तव्हांजा बाग फल न कंदा, त कॾहिं तव्हांजे बचनि जो इम्तिहान हलंदो। तुंहिंजी औलाद मुंहिंजा को प्यारो हूंदी, उनखे रब घुराए वठंदो। कॾहिं तुंहिंजी तमन्नाऊं के दुनिया जूं हूंदियूं पूरियूं न थींदो, कॾहिं दुश्मननि जा हलाऊं थींदियूं, कॾहिं हुकूमतनि जा मथां इम्तिहान ईंदा, कॾहिं जेल बि हूंदा, त कॾहिं तकलीफ़ूं बि हूंदियूं। पर बशर साबिरीन الذين اذا اصابتهم مصيبه قالوا انا لله وانا اليه راجعون। इन ते सब्र करे ऐं चवे त असीं रब जा आहियूं। लिल्लाह मिल्कियत आहे, ला मिल्कियत जी आहे, असीं मिल्कियत रब जी आहियूं। पंहिंजी मिल्कियत में तूं तसरफ़ करे त तोखे को झल आहे। जेकर तूं पंहिंजी पोख खे कची वञे पकी वञे, तुंहिंजे इख़्तियार में आहे, को तोखे चवंदो त हे मयार ॾींदो त तूं हे कची छो वठी आहे। मुंहिंजा अज़ीज़ भाउ, अलाह असांजी मिल्कियत आहे, जीअं वणेसि तीअं असां में करे। बचा त असांजा हाज़ुर, ज़ाल त हाज़ुर, जेकॾहिं दोस्त अहबाब त हाज़ुर, साईं सिर में कम पए त हाज़ुर। इहो इस्लाम, इहो ईमान आहे। जिन खे इहा समक आई आहे, इन्हनि खे मुबारक हुजे जो इस्लाम सचो आहे। मुंहिंजा अज़ीज़ भाउ, साईं फरमायो त मुंहिंजे उम्मत जो इम्तिहान हिन दुनिया जी माल ऐं मिल्कियत जो आहे, इक़्तिदार जो आहे। इहो इम्तिहान हलंदो। माल जी दुनिया जी मोहबत में सॼो दीन तबाह करे। जंहिंखे वक़्त जा फिटल हूंदा से उहे इक़्तिदार जे कारण विज़ारत जे वास्ते ओ दज्जाल जे पोइतों बि लॻंदा, दज्जाल जे पोइतों बि लॻंदा। दज्जाल जो छा हूंदो? अलाह साईं खे न मञो, मूंखे मञो। अरे इक़्तिदार वारा बि ईअं कंदा आहिनि, चवंदा आहिनि ॿियनि खे न मञो, दीन इस्लाम वारनि खे न मञो, अलाह साईं खे न मञो, असांखे मञो। दज्जाल जे पोइतों ख़ल्क़ लॻंदी, ख़ल्क़ लॻंदी, एतिरी ख़ल्क़ लॻंदी
जो हिकिड़ा थोरा मुस्लमान बचंदा जेके मदीने शरीफ़ में बचंदा, ॿिया मके शरीफ़ में बचंदा, ॿिया तूर सेना ते बचंदा। मुल्क सॼो 40,000 त मौलवी सड़ाईंदड़ हुन सां गॾु हूंदा। माण्हुनि खे वाइज पिया कंदा जीअं अलाह इहो अथव, अलाह इहो अथव, नऊज़ बिल्लाह मिन शर्रि ज़ालिक। जन मौलवियुनि जो बि मोह दुनिया जे पासे जे आहे। रब करीम जो कसम आहे, अॼु बि दज्जाल अचे हुनजो लश्कर न बणजनि त मां लिखी ॾियां। जेके दुनिया जा तालिब आलिम आहिनि, दीन जा चोर आहिनि, रब करीम जो कसम त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे उम्मत जा दुश्मन आहिनि।